रेहड़की वासी नौजवान राजा भयो मैदे जी बीमारी सबब घुमण फिरण खां लाचार बणिजी वियो आहे। गुरबत सबब नौजवान जो इलाज न थी सघियो आहे। संदसि वारसनि नौजवान जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाइण जी अपील कई आहे। तफ़सील अबू बकर चना जी रिपोर्ट में। मौजूद आया रेहड़की वेझो भया मोहल्ला में, जिते जेको नौजवान है वो मादे जी बीमारी में मुब्तला थी वियो आहे। अचो त हिते संदसि मौजूद वारिस ऐं संदसि जेको आहे बीमारी में मुब्तला नौजवान राजा भयो सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त संदसि कहिड़ो मुतालबो आहे ऐं छा अपील आहे, अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। अमां जो छा नालो आहे, छा मसलो आहे? मांजो नालो भाई बेगम आहे ऐं मुंहिंजा पुट रिश्ता ग़रीब आहिनि। अबा खे चयो आंध खाधे वारा तारा 500 ॾियारी खंदा पंहिंजा ॿार पालनि की पाण पलनि शुदा। हे शुदा पियो आहे बीमार खे उल्टी दस्त सावा दस्त उल्टी इनखे वेंदी पई शुदा खे दवाई करे करे चलो थकी पियो आहे। हाणे असां वटि बा कुझु कोन्हे त छा शुदा जो मथो लायूं। करीम बख्श भयो दा मांजे नालो अमां राड़की जो मांजे भाउ जी तबियत सही कोन्हे। असां पाण गरीब माण्हू मज़दूर माण्हू जेका असां वटि 2-3 बकरियूं हुयूं असां इन जे मथां आहियूं। हाणे असां वटि कुझु कोन्हे, महीनो थी वियो असां पाण वेठा आहियूं त इन जे मथां असां ऐं कमु बि न आहियूं करे सघंदा ऐं काॾे वञी बि न आहियूं सघंदा। गरीब मां हाणे असांजो मुतालबो इहो आहे गरीब हूं असांजी मदद कई वञे जेकी सरी सघियो पियो आहे गरीब माण्हू। कैमरामैन टीम सां गॾु अबू बकर चना, धरती टीवी न्यूज़, रेहड़।